अस्सलामुअलैकुम दोस्तों, सोप सीरियल पाप नगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन पे ऑल करे छॾींदा, जीअं हर नई ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। दोस्तों जीअं त तव्हां मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ एपिसोडनि में ॾिसंदव त राणी खे मनठार मल्हाइण जी कोशिशि कंदो। बहरहाल आस्ते आस्ते उहो राणी खे मञाइण में कामयाबु थी वेंदो। हाली राणी उनखे उनजी ॻाल्हि खे नथी मञे। बहरहाल तव्हां ॾिसंदव त मनठार हुनजी हर ॻाल्हि मञींदो ऐं राणी उनखे चवंदी तूं मूंसां मोहबत नथो करे सघीं। आशिक़ माण्हू जो इहो कॾहिं बि कमु न आहे तो हथ में हथियार खणे। ऐं तव्हां ॾिसंदव त आस्ते आस्ते उहो राणी जे चवण ते वॾेरे बालाज खां बि बग़ावत कंदो ऐं उहो सॼा ख़ुदा कमु छॾे ऐं राणी जे पोयां लॻंदो ऐं उहो ईंदड़ किस्तुनि में मल्हार वारनि जी मदद कंदो। दोस्तों जीअं तव्हांखे मां गुज़िरियल एपिसोड में ॿुधायो हो त वॾेरे बालाज खान जे साथियुनि खे शेरदिल तमामु घणो कुटको ॾींदो ऐं होॾां तव्हांखे ॿुधाईंदासीं त जॾहिं शेरदिल उन्हनि खे कुटको ॾींदो ऐं बालाज खान बि उन्हनि जी तमामु घणी बेइज़ती कंदो, उन्हनि जी ॾियारी छॾाईंदो। दोस्तों मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल ईंदड़ किस्तुनि में बि तयारु हूंदो उन्हनि खे मार ॾियण लाइ। ऐं तव्हांखे इहो बि ॾिसण वटां मिलंदो बालाज खान पंहिंजे मुंशी खे चवंदो त वाक़ई बि हिननि मूं वारे वाठनि में को हाल न आहे। हाणे उन खां पोइ तव्हां इहो बि ॾिसंदव त वॾेरो बालाज खान मनठार खे चवंदो त तूं शेरदिल खे कुटकणी ॾे। ऐं तव्हां इहे ईंदड़ एपिसोड में ॾिसंदव त शेरदिल खे कुटकणी ॾियण लाइ वॾेरे बालाज खान जा वाठा तयारु थी वेंदा। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब